पुलिस सिक्योरिटी लाइ हूंदी आहे, ज़ाती कमनि लाइ न। डीआईजी लाड़काणे सोशल मीडिया ते वायरल तस्वीरूं ॾिसी डीसी शिकारपुर खां सिक्योरिटी वापसि वठी छॾी। डीसी शिकारपुर नवीद रहमान लाड़क पारां सिक्योरिटी लाइ मुक़रर पुलिस एहलकार खां छटरी खणाइण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बाद डीआईजी लाड़काणे इरफान अली बलोच मामले जो नोटिस वठंदे एसएसपी शिकारपुर खे डीसी शिकारपुर खां फौरी तौर ते सिक्योरिटी वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन सिलसिले में डीआईजी लाड़काणे इरफान अली बलोच जो चवणु आहे त कंहिं बि ऑफिसर या इदारे खे पुलिस ज़ाती कमनि लाइ न पर सिक्योरिटी लाइ मिलियल हूंदी आहे, पर डीसी शिकारपुर पारां पुलिस एहलकार खां छटरी खणाइण वारे अमल सां पुलिस जो मोराल घटि थियो आहे ऐं अॻिते इन क़िस्म जे अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। यादि रहे त डीसी शिकारपुर नवीद रहमान लाड़क मथां उस खां बचाव कंदे हिकु पुलिस एहलकार पारां मथसि छटरी झले बीहण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियूं, जंहिंजो डीआईजी लाड़काणे इरफान अली बलोच सख़्ती सां नोटिस वठंदे डीसी शिकारपुर खे मिलियल पुलिस सिक्योरिटी फौरी तौर ते वापसि वठण लाइ एसएसपी शिकारपुर खे हुकुम ॾेई छॾियो आहे। जंहिंखां पोइ एसएसपी शिकारपुर डीसी नवीद रहमान लाड़क वटि मुक़रर पुलिस एहलकार वापसि करे खां सिक्योरिटी वापसि वठी छॾी आहे।